नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अअमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा अम्मा बादु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन दलालह व कुल्ल दलालतिन फिन्नार अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली सुब्हानका ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बि ज़िदनी इल्मा वक़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला अल-यौमा अक्मलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। हर किस्म जी हमद सना तारीफ़ वाखाण किब्रियाई वॾाई बुज़ुर्गी बादशाही अकेले अल्लाह वहदहु ला शरीक जे ज़ात जे लाइ जेको तमाम जहानन जो अकेलो खालिक ऐं मालिक मुश्किल कुशा हाजत रवा है। दुरूद व सलाम इमामुल अंबिया ख़ातमुन नबिय्यीन मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जे मथां। अल्लाह रब्बुल आलमीन इंसानन जे मथां लातादाद बेशुमार अनगिनत एहसानात कया आहिनि। उन्हनि एहसानात मझां हिकु अज़ीम एहसान अल्लाह रब्बुल आलमीन असां ऐं तव्हां जे मथां जेको कयो आहे उहो दीन जो जेको आहे इस्लाम ऐं दीन जी सम्झ ऐं उन खे तस्लीम करण जी तौफ़ीक़ जेको रब्बुल आलमीन असां ऐं तव्हां खे ॾिनो आहे तमाम नेमतनि खां हिकु अज़ीम नेमत आहे। ही दीन ही इस्लाम जेको इंसान जे दुनिया ऐं आख़िरत जे कामयाबी जो ज़ामिन आहे। रब्बुल आलमीन जी रज़ा इन्ही में शामिल आहे। इन दीन खां अलावा इस्लाम खां अलावा जेके बि अदियान बातिला मौजूद आहिनि उहे इंसाननि खे दुनिया ऐं आख़िरत जे अंदरि कामयाब न करे सघंदा। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में फरमायो हिन दीन के इस्लाम के मूं पसंद करे छॾियो आहे तव्हां जे लाइ
ऐं क़यामत जे ॾींहुं बि इन दीन जे मामले में तव्हां खां पुछा थींदी। ऐं इन दीन खे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी आख़िरी पैगंबर ताईं ॾेई करे दुनिया जे अंदरि मोकिलियो आहे। तमामु नबियनि ऐं रसूलनि जो जेको दीन हो उहो हिकिड़ो ई ऐं साॻियो ई दीन इस्लाम आहे। ऐं इन दीन जे बारे में असां ऐं तव्हां खां पुछा थींदी। जेकॾहिं इन दीन इन नेमत जो असां इन एहसान जो असां शुक्र अदा कंदासीं, इन दीन ते हली करे रब्बुल आलमीन जी रज़ा हासिल कंदासीं त पोइ असां कामयाब थींदासीं। लेकिन जेकॾहिं असां इन दीन खे छॾे करे पुठ पोयां लॻाईंदासीं त हिन दुनिया या आख़िरत में रुसवाई असांजो ज़रियो हूंदो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में छा थो फरमाए, अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती। अॼोके ॾींहुं तव्हांजे मथां मूं पंहिंजे दीन खे मुकमल करे छॾियो आहे, पंहिंजे एहसान खे मुकमल करे छॾियो आहे, पंहिंजे नेमत खे मुकमल करे छॾियो आहे। हे रब्बुल आलमीन जो एहसान आहे असांजे मथां, तव्हांजे मथां, इंसानियत जे मथां। ऐं इंसानियत खां पोइ जेको दीन खे तस्लीम करे इन रस्ते ते हलण वारो आहे उहो इंसान सभिनी इंसाननि खां अफ़ज़ल ऐं आला, उहो इंसान रब्बुल आलमीन वटि बुलंद दर्जे वारो इंसान आहे। उहो इंसान कामयाबी वारे रस्ते ते हलण वारो आहे। उहो इंसान सिरात मुस्तक़ीम में हलण वारो आहे। उहो इंसान जहन्नम खां पाण खे बचाइण वारो इंसान आहे। उहो इंसान जन्नत खे हासिल करण वारो इंसान आहे। जेको इंसान हिन दीन ते हले, इन दीन ते अमल करे, इन दीन खे सम्झण जी कोशिश करे, इन दीन खे पंहिंजो वक़्तु ऐं टाइम ॾे, उहो इंसान कामयाब आहे। हिन दीन जे अंदरि आहे छा, इस्लाम आहे छा, ईमान आहे छा, इन जे बारे में चंद ॻाल्हियूं पेश कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन ख़ुदि ई दीन असांखे सेखारियो आहे। हदीस जिब्रील जे ज़रिए सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारियो आहे। दीन जो इंतिहाई मुख़्तसिर तारुफ़ ऐं उन जे अंदरि जेके अरकान आहिनि, जेके यानी उन जा बुनियादी अमल आहिनि, उहे हदीस जिब्रील जे अंदरि मौजूदु आहिनि। उहे हदीस जिब्रील छा आहे? हदीस जे अंदरि मौजूदु उहो हिकु हदीस जेको तव्हांजे साम्हूं आउं पेश कयां थो। सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान तो फरमाया, असां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महफ़िल में वेठा हुआसीं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में वेठा हुआसीं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻियां वेठल आहिनि, सहाबा इकराम उन जे साम्हूं वेठल आहिनि। ओचितो हिकिड़ो शख़्स ज़ाहिर थो थिए, जा रजुलुन अशअसरासिन, हिकिड़ो शख़्स ज़ाहिर थो थिए जंहिंजा कपिड़ा सफ़ेद आहिनि, जंहिंजा जेके आहिनि से वार इंतिहाई कारा आहिनि। जेको आहे उन जे यानी चहिरे ते, उन जे मथे ते सफ़र जा आसार मौजूदु आहिनि। उहो शख़्स अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वेहनि था, गोॾो खोड़े करे वेहनि था। अहिड़ो शख़्स आहे जेको आहे असां मां कंहिं बि उन खे न ॾिठो आहे, नओं इंसान, नओं शख़्स ॾिसण में आयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जे साम्हूं अची करे पेश थियनि था, पुछनि था, सवाल कनि था। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मुखातिब थी करे फरमाइनि था, या मोहम्मद, ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अख़बिरनी, मूंखे ॿुधा, मूंखे सम्झा, अनिल इस्लामी, इस्लाम चाहे, दीन चाहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दीन जा 5 जेके आहिनि से बुनियादी अरकान आहिनि। दीन जी जेका असास आहे 5 शयुनि ते आहे। ही ईमान जी, दीन जी, इस्लाम जी निशानी आहे। फरमाया, पहिरीं ॻाल्हि
अंताबुदुल्लाह वला तुशरिक बिही शैया। पहिरीं ॻाल्हि त तूं पंहिंजे रब्बुल आलमीन जी इबादत करण वारो तौहीद वारो इंसान हुजी। दीन ऐं चाहे इस्लाम चाहे पहिरियों रुकुन बुनियादी असास चाहे त तूं पंहिंजे रब्बुल आलमीन जी इबादत करण वारो बणिजी वञी। रब्बुल आलमीन जी इबादत कर ऐं उन सां गॾु कंहिंखे शरीक न कर, यानी तौहीद खे अपना। इहो हुकुम रब्बुल आलमीन तमाम इंसाननि खे इरशाद फरमायो। फरमाए या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ओ इंसानो, तमाम इंसाननि खे अल्लाह ने फरमायो, दुनिया जा काफ़िर इंसान हुजनि या ज़ालिम इंसान हुजनि या मुसलमान इंसान हुजनि, जेके बि इंसान मौजूद आहिनि, आदम जा औलाद आहिनि, उन्हनि सभिनी खे रब्बुल आलमीन चयो आहे त तव्हां पंहिंजे रब जी इबादत कजो। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुम, पंहिंजे रब जी तव्हांखे इबादत करणी आहे। दिमाग़ में ज़हन में ॻाल्हि तो अचे त छाजे करे पंहिंजे रब जी इबादत कयूं, का वजह को सबब चाहे, अल्लाह साईं उहो सबब ऐं वजह बि बयान फरमायो। अल्लज़ी ख़लक़कुम, इन्ही जे करे इबादत करणी आहे जो तोखे पैदा करण वारो उहो रब्बुल आलमीन आहे। यानी इंसान खे हिन सोणे शिकिल में, सोणे सीरत में, सोणे अंदाज़ में जेको आहे हिन दुनिया जे अंदरि, दुनिया खां पहिरीं माउ जे पेट जे अंदरि पैदा फरमाए जियारे ज़िंदा रखियो। इन खां अलावा इन खां पहिरीं इंसान हिन दुनिया जे अंदरि मौजूद न हो। अॼु असां हिन दुनिया जे अंदरि मौजूद आहियूं, असांजा जेके वॾा आहिनि उहे हलिया विया, असां बि हिकु दुनिया खे छॾे वेंदासीं। पर रब्बुल आलमीन तो फरमाए हिन दुनिया जे अंदरि जंहिं ज़ात तोखे पैदा फरमायो, उन ज़ात जी तोखे इबादत करणी आहे। इस्लाम जो पहिरियों मुतालबो इहो आहे। जेकॾहिं तूं मुसलमान आहीं, पाण खे मुसलमान सम्झींदो त ताबुदुल्लाह, रब्बुल आलमीन जी इबादत कजां। नमाज रब्बुल आलमीन जे लाइ, सदको ख़ैरात रब्बुल आलमीन जे लाइ, नज़रो नियाज़ रब्बुल आलमीन जे लाइ, ख़शियत ऐं तवक्कुल रब्बुल आलमीन जे लाइ, ऐं दुनिया जा हर नेक अमल अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। अल्लाह साईं जी इबादत करणी आहे। अन मोहम्मद रसूलुल्लाह, ॿिए नंबर ते कलमे जो मक़सदु आहे त मोहम्मद रसूलुल्लाह तोखे तस्लीम करणो पवंदो, तोखे तस्दीक़ करणो पवंदो, तोखे यकीन करणो पवंदो त मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जो रसूल आहे, सचो पैगंबर आहे, आख़िरी नबी आहे, सैयदुल मुरसलीन आहे, नबियनि इमाम जेके आहिनि से अंबिया जो इमाम आहे, रसूलुल्लाह सम्झो आख़िरी नबी आहे। इहो बि तोखे तस्लीम करणो पवंदो। यहूदियुनि वांगुरु नाहे थियणो जो पंहिंजे नबी खे तस्लीम कनि लेकिन आख़िरी नबी खे तस्लीम नथा कनि। ईसाई वांगुरु नाहे थियणो जो पंहिंजे नबी खे ईसा अलैहिस्सलाम खे त तस्लीम कनि लेकिन बाद में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनकार कनि। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती हुआ जेको आख़िरी पैगंबर खे बि तस्लीम करे ऐं दुनिया जे अंदरि जेके नबी आया आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं उन्हनि सभिनी खे तस्लीम करण वारो, ईमान रखण वारो, यकीन रखण वारो हुजे त उहे अल्लाह साईं जा नेकबाना ऐं पैगंबर ऐं रसूल हुआ ऐं सचा ऐं बरहक हुआ। ही छाहे? नबियुनि ते ईमान आहे। कलमे जो पहिरियों मक़सदु दीन इस्लाम जो पहिरियों रुकन इस्लाम आहे ऐं इस्लाम जो पहिरियों रुकन तौहीद आहे। तौहीद जी माना रब्बुल आलमीन जी इबादत करणी आहे, उन सां गॾु कंहिंखे शरीक नाहे करणो। ॿिए नंबर ते अल्लाह जे नबी उन शख़्स खे फरमाईंदा अन तुक़ीमुस सलाता, इस्लाम जो ॿियो रुकन, इस्लाम जो ॿियो असास, इस्लाम जो ॿियो थंब जेको आहे उहो नमाज़ आहे। फरमाए नमाज जेको आहे तोखे क़ाइमु करणी आहे। जेकॾहिं तूं मुस्लिम आहीं, मुसलमान आहीं, तोखे नमाज पढ़णी पवंदी। नमाज उहो अमल आहे जेको कंहिं बि इंसान खे माफ़ न आहे।
बीमार आहे त जेको आहे सो वेही पढ़ी सघे थो, मुसाफ़िर आहे त अधु निमाज़ पढ़ी सघे थो। लेकिन जॾहिं वुज़ू जे लाइ पाणी न हुजे त तयम्मुम मिटी सां करे पढ़णु पवंदो। कंहिं बि सूरत में नमाज़ माफ़ न आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, लवदितु मुंहिंजी दिलि इहा करे थी, ख़्वाहिश इहा करे थी, मुंहिंजे दिलि जी इहा ख़्वाहिश आहे त जॾहिं नमाज़ जे लाइ अज़ान थी वञे ऐं जेके माण्हू नमाज़ लाइ मस्जिद में हाज़िर नथा थियनि, मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त हिकु बाहि जो जेके से टांडनि सां बाहि खे ॿारियां, उहो बाहि खणी करे उन्हनि माण्हुनि जे घरनि खे ॾेई छॾियां ऐं उहे माण्हू जेके सड़ी खाक थी वञनि। इन जे करे ऐं इहो अमल नथो कयां जो उन घर जे अंदरि औरतूं आहिनि जंहिंजे मथां नमाज़ घर में फ़र्ज़ु आहे, ॿार आहिनि नंढा जंहिंजे मथां नमाज़ फ़र्ज़ु न आहे, इहे ॿ अमल न हुजनि हा त उन्हनि माण्हुनि जे घर खे साड़े छॾियां जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था नमाज़ लाइ हाज़िर नथा थियनि। यानी नमाज़ जी एतिरी अहमियत आहे, जेके इंसान नमाज़ खे छॾींदा, अल्लाह जे रसूल फरमाए उहे दुनिया जे अंदरि जीअण जे लाइक़ु न आहिनि। फरमाया सलातु नूरुन, नमाज़ रोशनी आहे। क़यामत जे ॾींहुं इंसान जॾहिं उथंदा, पहिरियों नमाज़ तव्हां खां पंहिंजे दौलत जो कोन थींदो, दुनिया वारनि सां कोन थींदो, मिट माइट अज़ीज़ जो कोन थींदो, दुनिया में तव्हां छा कयो कोन थींदो। पहिरियों सवाल तव्हां खां रब्बुल आलमीन इहो फरमाईंदो नमाज़नि जे बारे में त नमाज़ जी हिफ़ाज़त कई आहे या न। अल्लाह से क़ुरान जे अंदरि सूरतुल बक़रा क़ुरान जे इफ़्तिताह जे अंदरि मोमिननि जा जेके सिफ़ात बयान फरमाया त इहे मोमिननि जा सिफ़ात आहिनि। मोमिन अल्लाह खे मञण वारा उहे ई अमल करण वारा आहिनि। अल्लज़ीन युक़ीमून सलाता, उहे मोमिनीन जेके नमाज़ खे क़ाइम करण वारा आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो त जेको आहे नमाज़ इस्लाम जो ॿियो रुकन आहे। नमाज इंसान कॾहिं बि ज़ाया न करे, नमाज जी अहमियत खे सम्झे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज में विया आहिनि, आसमाननि जो सैर कयो आहे। अल्लाह साईं ख़ुदि उन खे आसमाननि में घुरायो आहे तोहफ़ो ॾियण जे लाइ। उहो तोहफ़ो अल्लाह ताला नमाज जो तोहफ़ो ॾिनो आहे। असांखे केरु तोहफ़ो ॾिए, असां उन खे चङी तरह जेको आहे ख़्याल सां जेको आहे उन खे सेव कंदा आहियूं, महफ़ूज़ कंदा आहियूं। ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तोहफ़ो आहे। अल्लाह साईं आसमाननि में घुराए करे ॾिनो आहे त मुंहिंजे उम्मत जे मथां 50 निमाज़नि जो तोहफ़ो खणी आयो। पोइ अल्लाह साईं माफ़ करे, तकफ़ीफ़ करे 45 निमाज़ घटि करे छॾिया आहिनि जो ही उम्मत ही निमाज़ न पढ़ी सघंदी। 5 निमाज़ूं फ़र्ज़ थियूं जंहिंजो सवाब 50 निमाज़नि जो अल्लाह साईं रखियो आहे। एतिरो अल्लाह साईं महिरबान, हिकु निमाज़ पढ़ण सां 10 निमाज़नि जो सवाब, वरी जेकॾहिं 5 निमाज़ पढ़े त अल्लाह साईं उनखे 50 निमाज़नि जो सवाब अता फ़रमाए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आख़िरी ॾियारा आहिनि। सकरात जे मंदर आहे, यानी मौत जे क़रीब आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसियत फरमायो, जीअं कि दुनिया जे अंदरि को माण्हू दुनिया छॾण वारो हुजे त वसियत कंदो आहे माइटनि खे, अज़ीज़नि खे, रिश्तेदारनि खे दुनिया जे लाइ सां। अल्लाह जे रसूल नसीहत कई पे, अस्सलातु वस्सलातु, ऐ मुंहिंजा सहाबा, ऐ मुंहिंजा साथियो, ऐ मुंहिंजा उम्मतियो, अस्सलात, नमाज जो ख़्यालु रखिजो, नमाज जी पाबंदी कजो। अॼु असां उन नमाज खे तरक करे छॾियासीं, मस्जिदनि खे गैर आबाद बनाए छॾियो आहे, रब्बुल आलमीन जी इबादत खे छॾे ॾिनो आहे। अल्लाह जे नबी फरमायो त इस्लाम जो ॿियो रुकन छा आहे? नमाज़ आहे। तुक़ीमु सलाता, 3 नंबर ते फरमायो आहे तो ज़काता। 3 नंबर ते जेको इस्लाम जो रुकन आहे उहो अमल ज़कात जो आहे। जेकॾहिं रब्बुल आलमीन तुंहिंजे मथां फज़ल फरमायो, एहसान फरमायो, तोखे दौलत अता फरमाई, साल गुज़री वञे एतिरो निसाब आहे जो तूं ज़कात जो मुस्तहिक़ आहीं, त उन माल मां ज़कात कढणो पवंदो मुस्तहिक़ीन खे ॾियण जे लाइ। ज़कात बि इंसान इस्लाम जो रुकन आहे।
जेकरे तहां वटि माल आ जानवर आहिनि उन जो बि ज़कात आहे। जेकरे तहां वटि फसल आहे त उन में बि जेको आहे सो उन में उशर जे लिहाज़ सां ज़कात आहे। जेकरे तहां वटि जेकनि से औरतनि वटि सोने चांदी मौजूदु आहे त उन में बि ज़कात आहे। ज़कात जो हिकु सिस्टम आहे, हिकु तरीक़ो अल्लाह ताला क़ुरान में कुझु बयानु फरमायो, अल्लाह जे रसूल असांखे उन जी तशरीह बयानु करे फरमाई त ज़कात बि ॾियणो पवंदो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं ख़लीफ़ो थियनि था, हिकिड़ो शख़्स अची करे चवनि था, अए अबू बकर, कुझु माण्हू अहिड़ा मौजूदु आहिनि जेके चवंदा त असां नमाज़ त पढ़ंदासीं पर ज़कात कोन ॾींदासीं। ज़कात रसूलुल्लाह सम घुरंदो असां उनखे ॾींदा हुआसीं, हाणे असांजे मथां ज़कात फ़र्ज़ कोन्हे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ था फरमाइनि, अल्लाह साईं जो मूंखे कसम आहे, जेको नमाज़ ऐं ज़कात में फ़र्क़ु करे, ज़कात न ॾे ऐं नमाज़ पढ़े ज़कात न ॾे त उन सां असां जिहाद कंदासीं, क़िताल कंदासीं। जीअं नमाज़ फ़र्ज़ु फरमायो अल्लाह साईं, ज़कात बि फ़र्ज़ु आहे, इस्लाम जो रुकन आहे। चौथे नंबर ते अल्लाह जे नबी फरमायो तसूमु रमज़ान, जॾहिं रमज़ान जो महीनो अची वञे, पूरो महीनो रमज़ान जो अल्लाह साईं रोज़ा रखण जे लाइ फ़र्ज़ु कया आहिनि। व तसूमु रमज़ान, जेको इंसान मुसलमान आहे तौहीद अपनाइण लाज़मी आहे। तौहीद खां पोइ नमाज़ उन जो सबूत आहे। नमाज़ खां पोइ जेकॾहिं दौलत मौजूदु आहे उन वटि त ज़कात लाज़मी आहे। साल खां पोइ जॾहिं रमज़ान अचे त रोज़ा बि उन जे मथां फ़र्ज़ आहिनि। ही इस्लाम जा बुनियादी अमल आहिनि। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस सियामु कमा कुतिब अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम। आए ईमान वारो, आए इस्लाम के तस्लीम करण वारो, आए पाण के मुसलमान चवण वारो, अल्लाह साईं तव्हांजे मथां रमज़ान जे महीने जा रोज़ा फ़र्ज़ करे छॾिया आहिनि। पोइ जेकॾहिं बीमार आहे उन जा अलॻि अहकाम आहिनि, लेकिन रोज़ा अल्लाह साईं फ़र्ज़ कया आहिनि। पंजे नंबर ते फरमायो व तसूमु रमज़ान व तहज्जुल बैत, जेकॾहिं ताक़त आहे, इस्तिताअत आहे, जानी लिहाज़ सां बि ताक़त मौजूदु आहे त माली लिहाज़ सां बि ताक़त मौजूदु आहे, माल बि मौजूदु आहे, सिहत बि मौजूदु आहे, पोइ तव्हांखे अल्लाह जे घर में हिकिड़ो दफ़ो लाज़मी हज करणो पवंदो। 5 शयूं जेके आहिनि से उन माण्हू छा पुछियो आहे, मोहम्मद साहब मुंहिंजे इस्लाम जे बारे में ॿुधा। अल्लाह जे नबी फरमाओ, इस्लाम जे मुतालिक़ तूं पुछीं थो, इस्लाम जा बुनियादी ऐं मुख़्तसिर अमल ही 5 आहिनि। पहिरियों तौहीद आहे, ॿिए नंबर ते नमाज़, टे नंबर ते ज़कात, चौथे नंबर ते रोज़ो, 5 नंबर ते बैतुल्लाह जो हज आहे। हीउ थी वियो इस्लाम जा रुकन। वरी वो सवाल तो चवे तो सदक़ता, आए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं सच तो चवीं, वाख़बिरनी अनिल ईमान, हाणे मूंखे ईमान जे बारे में ॿुधा। हे त इस्लाम जा रुकन आहिनि 5। ईमान छा खे चइबो आहे? ईमान जा रुकन घणा आहिनि? अल्लाह जे नबी फरमायो 6 रुकन आहिनि ईमान जा। पहिरियों नंबर ते अंतुमिन बिल्लाह, पहिरियों रुकन ईमान जो इहा त तूं अल्लाह ताला ते ईमान रखी, अल्लाह ताला ते यकीन रखी, रब्बुल आलमीन ते भरोसो रखी, यानी तुंहिंजो ईमान मुकम्मल अल्लाह ताला ते हुजे। केतिरा ई माण्हू मौजूदु आहिनि धरती ते जेके रब्बुल आलमीन जा इनकारी आहिनि, अल्लाह ताला खे तस्लीम कोन था कनि। ही दुनिया जे अंदरि असबाब तस्लीम कंदा आहिनि लेकिन रब्बुल आलमीन खे तस्लीम नथा कनि त रब्बुल आलमीन आहे। लेकिन ईमान वारो जेको मुसलमान मोमिन आहे उन जे ईमान जो पहिरियों रुकन इहो आहे त दिलि जे अंदरि तस्दीक हुजे, पको ऐं यकीन हुजे त रब्बुल आलमीन जी ज़ात मौजूदु आहे। हे दुनिया जी धरती खे हलाइण वारो रब्बुल आलमीन आहे। दुनिया जे अंदरि हर शइ जो मिल्कियत कंट्रोल रब्बुल आलमीन जे हथ में आहे। ज़िंदगी मौत रब्बुल आलमीन जे हथ में आहे। इज़त ऐं ज़िल्लत रब्बुल आलमीन जे हथ में आहे। रिज़्क़ ऐं रोज़ी ॾियण बि रब्बुल आलमीन जे हथ में आहे।
दुनिया जा जेके बि अमल कम थियनि था उहे बि रब्बुल आलमीन जे हथ में आहिनि। अल्लाह ताला रब्बुल आलमीन तमाम जहान जो मालिक आहे। ही रब्बुल आलमीन खे मञणो पवंदो। बे नंबर ते अंतो मिन बिल्लाहि व मलाइकतिही, अल्लाह साईं जे फ़रिश्तनि ते बि ईमान आणणो आहे त उहे अल्लाह साईं जा फ़रिश्ता आहिनि, नूरानी मख़लूक आहिनि, ताक़तवर आहिनि, खाइण पीअण खां जेके से पाक आहिनि, रब्बुल आलमीन जा फर्मा बरदार आहिनि, अल्लाह ताला जा फर्मा बरदार आहिनि। ये जेके से फ़रिश्ता मुख़्तलिफ़ जेके फ़रिश्ता मौजूद आहिनि, असां जे मथां बि ॿ फ़रिश्ता हिकु सॼे पासे ऐं खॿे पासे मौजूद आहिनि जेके असांजा अमल लिखी रहिया आहिनि। सॼे पासे वारो जेको फ़रिश्तो आहे असांजा नेक अमल रिकॉर्ड करे रहियो आहे। खॿे पासे फ़रिश्तो जेको आहे उहो असांजो यानी बुरायूं रिकॉर्ड करे रहियो आहे। ऐं जेके से ही आसमाननि मां हिकु फ़रिश्तो आहे जेको आहे बरसाति वसाए थो। पहाड़नि जो फ़रिश्तो अलॻि आहे। नबियुनि जे मथां पैगाम आणण वारो फ़रिश्तो जिब्रील आहे। सूर खे फूकण वारो जेको आहे सो फ़रिश्तो इसराफील आहे, यानी ज़िंदगी खे रूह खे कब्ज़ करण वारो फ़रिश्तो मलकुल मौत आहे। अहिड़ा केतिरा ई फ़रिश्ता अल्लाह साईं जा मौजूद आहिनि। बैतुल मामूर में डेली 70,000 फ़रिश्ता जेके से रब्बुल आलमीन जी इबादत कंदा आहिनि। एतिरा कई फ़रिश्ता मौजूद आहिनि, उन्हनि ते बि ईमान आणणो आहे, उन्हनि खे तस्लीम करणो आहे। अंतो मिन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही, 3 नंबर ते ईमान जो रुकन त अल्लाह साईं जेके बि किताब नाज़िल फरमाया उन्हनि ते ईमान आणणो आहे। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ते अल्लाह साईं सहीफ़ा नाज़िल कया, उहे बि यानी उन्हनि ते बि ईमान आणणो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते इंजील, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते तौरात, हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम ते ज़बूर, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा ते क़ुरान मजीद। ये तमाम किताब या इन खां अलावा अल्लाह साईं जेके बि पैगंबरनि जे मथां नाज़िल फरमाया उहे सचा आहिनि ऐं अल्लाह साईं उहे सचा किताब नाज़िल फरमाया आहिनि। अंतो मिन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही, 4 नंबर ते तमाम रसूलनि ते ईमान आणणो आहे। 5 नंबर ते अंतो मिन बिल्लाहि बिल आखिरती, आखिरत ते ईमान आणणो आहे। क़यामत ते ईमान आणणो आहे त क़यामत लाज़मी क़ाइम थींदी। अॼु माण्हू बेअमल आहे, नमाज़नि खे नेकिन खे जेको आहे सो छॾे करे जॾहिं उन खां पुछियो वञे त ॾिसंदासीं पोइ छा थो थिए। पर अल्लाह साईं फरमाए थो यादि रखो इहो अक़ीदो काफ़िरनि जो आहे, ज़ालिमनि जो आहे, इहो अक़ीदो मुशरिकनि जो आहे त असां मरी ख़तमु थींदासीं, मिटी थी करे जेको आहे सो ख़तमु थींदासीं। अल्लाह साईं फरमाए थो ईअं न आहे, तव्हांखे जॾहिं असां कुझु बि न हो त असां पैदा फरमायोसीं, अहिड़े ई तरीक़े सां असां क़यामत जॾहिं बि तव्हांखे उसारींदासीं। या अय्युहन्नासु तक़ू इन ज़लज़लत साअति शैउन अज़ीम, ऐं इंसानो रब्बुल आलमीन खां डिॼो क़यामत जो ज़िलज़िलो इंतहाई सख़्तु हूंदो, यानी क़यामत क़ाइमु थींदी, हिसाबो किताब थींदो, नेक अमल बि तोरिया वेंदा, गुनाह बि तोरिया वेंदा, हर अमल जो हिसाबो किताब थींदो। जेकॾहिं तोखे यकीन आहे त क़यामत क़ाइमु थींदी त पोइ तुंहिंजे ईमान जे अंदरि तस्दीक जे अंदरि यकीन आहे। पर जेकॾहिं तोखे यकीन न आहे त उहो यकीन न हुअण जे करे बेअमल थींदो, दुनिया जे अंदरि नेक अमल खे छॾे करे दुनिया खे ई जेको आहे सो तरजीह ॾींदो। इन जे करे आख़िरत ते यकीन रखणु लाज़मी आहे। 6 नंबर ते अल्लाह जे नबी फरमायो अंतो मिन बिल क़दरी खैरी व शर्री, जेको बि रब्बुल आलमीन तक़दीर में लिखी छॾियो आहे उन ते ईमान आणणो आहे। अल्लाह साईं जेको कुझु हिते थियणो आहे क़यामत ताईं 50,000 साल पहिरीं लिखी छॾियो आहे तक़दीर में। कुझु शयुनि में अल्लाह साईं इख़्तियार ॾिनो आहे, उहे बि जेके से लिखियल अल्लाह साईं जे इल्म में मौजूद आहिनि। जेको बि भलाई आहे, नेकी आहे, जेको बि शर आहे, अल्लाह साईं जे इल्म में आहे, मौजूद आहे। तक़दीर ते ईमान आणणु लाज़मी आहे। 6 अमल अल्लाह जे नबी ॿुधाइनि त ईमान ई आहे। इस्लाम जा 5 बुनियाद आहिनि, ईमान जा 6 बुनियाद आहिनि। वरी फरमाए थो सदक़ता
ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो सच फरमायो अखबिरनी अनिल एहसान, हाणे मूंखे एहसान जे बारे में ॿुधा त एहसान चाहे। ईमान इस्लाम जे बारे में अल्लाह जे नबी उनखे ॿुधायो, वरी ईमान जे बारे में ॿुधायो। टियों सवाल हू फरमाए थो त मूंखे एहसान जे बारे में ॿुधा त एहसान चाहे। अल्लाह जे नबी फरमायो अल एहसान व ताबुदुल्लाह कअन्नक तरा, एहसान इहो आहे त तूं रब्बुल आलमीन जी फर्माबरदारी करीं, रब्बुल आलमीन जी इबादत करीं अहिड़े तरीक़े सां, अहिड़े नमूने सां जीअं तूं रब्बुल आलमीन खे पंहिंजे साम्हूं ॾिसी करे करीं त मुंहिंजे रब मुंहिंजे साम्हूं आहे। नमाज़ पढ़ी त पंहिंजे रब जे लाइ, जेकॾहिं नज़रो नियाज़ करीं पंहिंजे रब लाइ, सदको ख़ैरात करीं पंहिंजे रब लाइ, दुनिया जे अंदरि हर नेकी करीं पंहिंजे रब जे लाइ, नेकी जे अंदरि इख़लास हुजे, रब्बुल आलमीन जी रज़ा हुजे, इन ॻाल्हि खे चवंदा आहिनि एहसान। साहब उहो फरमाए थो ईअं कीअं थो थी सघे, इहा हालत हर इंसान जे मथां हर वक़्त मुश्किल आहे। पोइ अल्लाह जे नबी फरमायो ॿी हालत इहा आहे त जेकॾहिं तूं इहो नथो सम्झी त जेको आहे अल्लाह साईं हर वक़्तु तुंहिंजे साम्हूं आहे, त पोइ इहो सम्झ त तोखे रब्बुल आलमीन हर वक़्तु ॾिसी रहियो आहे। यानी तुंहिंजो इहो अक़ीदो हुजे, यकीन हुजे, दुनिया जे कंहिं बि जॻह में आऊं वञा, ज़मीन जे कंहिं बि हिसे में आऊं हलियो वञा, समंदर जे अंदरि हुजां या पहाड़नि जे अंदरि, राति जे तारीख़नि में हुजां या ॾींहं जे रोशनाइनि जे अंदरि हुजां, तकलीफ़ में हुजां या ख़ुशी में हुजां, रब्बुल आलमीन मूंखे ॾिसी रहियो आहे। वहुव समीउल बसीर, रब्बुल आलमीन जेको आहे सो चङी तरह ॾिसण वारो आहे, रब्बुल आलमीन चङी तरह जेको आहे सो ॿुधण वारो आहे। इहो यकीन तव्हांखे हुजे त तूं अल्लाह साईं जी इबादत अहिड़े नमूने सां करीं त अल्लाह साईं तोखे ॾिसी रहियो आहे, तॾहिं तुंहिंजी इबादत रिया खां पाक थी वेंदी, उहे तुंहिंजा सजदा रिया खां पाक थी वेंदा, निमाज़ूं सदका ख़ैरात पाक थी वेंदा, त रब्बुल आलमीन खे पंहिंजे साम्हूं नज़र अची जॾहिं तूं गुनाह खे करीं त तोखे यकीन हुजे हीअ आउं गुनाह करे वेंदुसि, पर सुभाणे मूंखे हिसाब ॾियणो पवंदो, अल्लाह साईं मूंखे ॾिसी रहियो आहे। जीअं असां जेको आहे यानी किथे वेहंदा आहियूं, जॾहिं कैमरा लॻल हुजे त माण्हू उन में एहतियात सां वेहंदो आहे, मथां का ग़लती थी वञे, पर यादि रखो असांजे मथां रब्बुल आलमीन जी निगाह आहे, रब्बुल आलमीन जा फ़रिश्तनि जो जेको आहे सो कैमरा 24 कलाक जेको आहे सो लॻल आहे। पोइ अॼु असां कीअं बची सघंदासीं, हर शइ असांखे क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब ॾियणो पवंदो। वरी फरमाए थो मूंखे इहो ॿुधा, इस्लाम जी ख़बर पइजी वई, ईमान जे बारे में ख़बर पइजी वई, एहसान जे बारे में ख़बर पइजी वई, हाणे मूंखे ॿुधा क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मल मसूलु आलम मिन साइल, जेको सवाल करे पियो ऐं जंहिंखां सवाल पुछा पियो कयो वञे, ॿिन्ही खे का बि ख़बर न आहे त क़यामत कॾहिं थींदी, छो जो क़यामत जो इल्मु सिर्फ़ु रब्बुल आलमीन खे आहे, उहो इल्मु अल्लाह ताला न नबी खे ॾिनो आहे न वली खे ॾिनो आहे, इल्म ग़ैब आहे, ग़ैब सिर्फ़ु रब्बुल आलमीन जो यानी इल्मु आहे। इन्नमल ग़ैबु लिल्लाह, ग़ैब जो इल्मु सिर्फ़ु रब्बुल आलमीन खे आहे, ग़ैब नबी बि नथा ॼाणनि। लेकिन अॼु असां ॾिसूं दुनिया जे अंदरि क़ुर खे दूर थियण जे वजह सां असां माण्हुनि खे बुज़ुर्गनि खे दुनिया वारनि खे जेको आहे सो इल्म ग़ैब ॾेई छॾियो आहे। केतिरा ई इंसान आहिनि जेके इन जे करे सां ज़ुल्म जे अंदरि, शिरक जे अंदरि, बिदअत जे अंदरि मुब्तला आहिनि। सुभाणे छा थींदो, इंसान किथे मरंदो, बरसाति किथे केतिरे क़दुरु थींदी, इहे जेके आहिनि से इल्म जूं ॻाल्हियूं आहिनि, रब्बुल आलमीन खां सवाइ कंहिंखे ख़बर न आहे। अल्लाह साईं फरमाए थो आलिमुल ग़ैबि व शहादा, रब्बुल आलमीन जी सिफ़त इहा त जेको आहे ग़ैब खे बि ॼाणे थो त हाज़िर खे बि ॼाणे थो। इंसान जो इल्मु महदूद आहे, रब्बुल आलमीन जो इल्मु ला महदूद आहे, जो को बि जेको आहे सो हद न आहे।
त अल्लाह ताला के आलिमुल ग़ैब तस्लीम करणो आहे। ग़ैब जो इल्म सिर्फ़ रब्बुल आलमीन वटि आहे। इहो अक़ीदो बि इंसान लाज़मी रखे। कंहिं बि इंसान वटि ग़ैब जो इल्म न आहे। हू सवाल तो पुछे क़यामत कॾहिं क़ाइमु थींदी? अल्लाह जे नबी फरमाया मूंखे इल्म न आहे, इहो इल्म त सिर्फ़ु रब्बुल आलमीन खे आहे। फरमाईंदा पोइ जेको आहे सो कुझु निशानियूं ॿुधा। फरमाए क़यामत जूं निशानियूं आहिनि, उन्हनि मां कुझु उहे निशानियूं आहिनि जेके तमामु वॾियूं निशानियूं जेके क़यामत जे क़रीब ईंदियूं। कुझु जेके आहिनि नंढियूं निशानियूं जेके अॻु में ज़ाहिर थींदियूं। उन मां 2 निशानियूं अल्लाह जे नबी उन शख़्स खे फरमायूं। क़यामत जे निशानियुनि मां हिकु निशानी जेको आहे सो त इहा अंतलिदल अमतु रब्बतहा, त औलाद पंहिंजे यानी माउ पीउ वालिदैन जी नाफ़रमान थी वेंदी। केतिरियूं ॿियूं बि निशानियूं आहिनि, लेकिन हिन हदीस में 2 निशानियूं अल्लाह जे रसूल बयानु फरमायूं त औलाद जेको आहे पंहिंजे वालिदैन जी नाफ़रमानी कंदियूं, नाफ़रमान थी वेंदा। अॼु असां ॾिसूं केतिरा औलाद आहिनि पंहिंजे वालिदैन जा नाफ़रमान आहिनि। एतिरे क़दुरु तव्हां ॾिसंदो हूंदो त माल जे करे, दौलत जे करे माण्हू जेके आहिनि पंहिंजे माउ पीउ खे क़त्ल पिया कनि, माउ पीउ खे ज़िंदा यानी ज़मीन में दफ़न पिया कनि, माउ खे ज़िंदा यानी साड़ीनि पिया। उहो माउ जेको जंहिंखे अल्लाह जे नबी फरमायो उन जे इताअत जे ज़रिए सां तोखे जन्नत मिलंदी। माउ पीउ जी रज़ामंदी में रब्बुल आलमीन जी रज़ामंदी आहे। हिन औलाद जॾहिं नाफ़रमान थी चुको आहे त यकीन कयो ही क़यामत जी निशानी आहे। ॿी निशानी अल्लाह जे नबी फरमायो तव्हां ॾिसंदो जेके ॿकरियुनि खे चाइण वारा ग़ुलाम हूंदा, ॿकराड़ हूंदा, ग़ुलाम हूंदा, क़यामत जे वेझो उहे जेके आहिनि से बंगला ठाहींदा, माड़ियूं ठाहींदा, मालो दौलत उन्हनि वटि वधीक थी वेंदो। हीअ क़यामत जी निशानी आहे। 2 निशानियूं त हिन हदीस जे अंदरि हिन दर्स जो ख़ुलासो इहो आहे त असांखे ऐं अल्लाह ताला तव्हांखे पैदा फरमायो आहे, कई एहसानात कया आहिनि। उन्हनि एहसानात मंझां जेको दीन जो एहसान आहे उहो यानी सभिनी खां वधीक अज़ीम एहसान आहे जेको असांखे दीन जी समझ ॾिनई। ऐं जेको इंसान दीन खे छॾे थो उहो नाकाम नामुराद आहे। क़यामत जे ॾींहुं हिन दीन जे बारे में असां तव्हां खां पुछा थींदो। ऐं दीन छा आहे, उन जा बुनियाद कहिड़ा आहिनि? हिकु इस्लाम आहे, ॿियो ईमान ऐं टियों एहसान। दीन जो जेको असास ऐं बुनियाद आहे 5 शयुनि ते आहे त पहिरियों तौहीद, 2 नंबर ते नमाज़ क़ाइमु करणु, 3 नंबर ते ज़कात ॾियणु, 4 नंबर ते हज करणु, 5 नंबर ते रोज़ा रखणु रमज़ान जा। ऐं ईमान छा आहे? ईमान जा 6 रुकन आहिनि। अल्लाह ताला ते यकीन ऐं भरोसो हुजे, मलाइकनि ते, फ़रिश्तनि ते, रसूलनि, किताबनि ते, तक़दीर ते ऐं आख़िरत ते। उन खां पोइ एहसान त जेके बि इंसान अमल करे सिर्फ़ु अल्लाह साईं जी रज़ा जे लाइ करे। अल्लाह ताला खां अलावा जेकॾहिं रिया जे लाइ को बि अमल कयईं त उन जो बदिलो, उन जो अजर, उन जो सवाबु उनखे कोन मिलंदो। इंसान थोरो बि अमल करे लेकिन उन जी नीयत ख़ालिस हुजे, सिर्फ़ु पंहिंजे रब जे लाइ करे, माण्हुनि जे लाइ ॾेखारण जे लाइ, दुनिया वारनि जे लाइ को बि अमल न करे। जेकॾहिं उहो अमल करे पोइ चाहे चोटी जा अमल हुजनि, जिहाद हुजे, इल्मु हुजे, सदको हुजे, त उहे सभु ज़ाया थी वेंदा। ऐं 5 नंबर ते असांखे हिन ॻाल्हि सम्झाई वई त इंसान खे दुनिया खे छॾिणो आहे। क़यामत केॾी महिल थो अचे अल्लाह साईं ख़बर आहे, पर जॾहिं इंसान पाण हिन दुनिया खे छॾे थो त सम्झो उन जे लाइ उहा ई क़यामत आहे। त उन इंसान खे इल्मु न आहे, ॾींहं जे कंहिं बि घड़ी में, राति जे कंहिं बि वक़्त में हिन दुनिया खे, दुनिया वारनि खे, अज़ीज़ अकारिब खे, मालो दौलत खे छॾी वञी सघे थो। त उन आख़िरत जी असां तयारी कयूं। अल्लाह ताला खां दुआ आहे
त अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं जेको कुझु असां ॿुधायो आहे उहो सम्झी करे अमल कयूं। आख़िर में असां सभिनी जे लाइ दुआ घुरूं था, जेके बि हिन मजलिस में मौजूदु आहिनि उन्हनि जे लाइ, जंहिं हिन में ताउन कयो उन्हनि जे लाइ, ऐं जेके बि बीमार आहिनि उन्हनि जे शिफ़ायाब जे लाइ, ऐं जेके बि हिन दुनिया खे छॾे विया आहिनि उन्हनि खे अलाह साईं उन्हनि सां राज़ी थिए ऐं अज़ाब खां बचाए। आख़िर में तमामु साथी जेके आहिनि से दुआ घुरनि। अल्लाहुम्मा इन्नी